नवंदेरो में अगवा ॼाणायल नारी समेत 2 औरतूं क़त्ल थी वयूं आहिनि। केटी मुमताज़ थाणे जी हद मां 17 वरहनि जी शबाना धीअ दीदार शेख ऐं रशीदा ज़ाल गदा हुसैन शेख जा लाश मिलिया आहिनि। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश अस्पताल मुंतकिल कया। ज़रियनि जो चवणु आहे त जवाबदारनि गदा हुसैन ऐं दीदार शेख पुलिस वटि पेश थी औरतुनि खे क़त्ल करण जो एतराफ़ करे छॾियो। ज़रियनि जो चवणु आहे त मुग़वी औरतुनि खे बाअसरनि मार्फत वापसि कराए कचे में क़त्ल कयो वियो हो। नवंदेरो में अगवा ॼाणायल नारी समेत 2 औरतूं क़त्ल थी वयूं। केटी मुमताज़ थाणे जी हद मां 17 वरहनि जी शबाना धीअ दीदार शेख ऐं रशीदा ज़ाल गदा हुसैन शेख जा लाश मिलिया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश अस्पताल मुंतकिल कया। ज़रियनि जो चवणु आहे त जवाबदारनि गदा हुसैन ऐं दीदार शेख पुलिस वटि पेश थी औरतुनि खे क़त्ल करण जो एतराफ़ करे छॾियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त मुग़वी औरतुनि खे बाअसरनि मार्फत वापसि कराए कचे में क़त्ल कयो वियो। नवंदेरो में अगवा ॼाणायल नारी समेत 2 औरतूं क़त्ल थी वयूं आहिनि। केटी मुमताज़ थाणे जी हद मां 17 वरहनि जी शबाना धीअ दीदार शेख ऐं रशीदा ज़ाल गदा हुसैन शेख जा लाश मिलिया। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, छा तफ़सील आहिनि इन बाबति? जी मेहताब, जोगी पाड़े मां 2 ॾींहं अॻु में अगवा ॼाणायल 2 नारियूं जेके केटी ममता थाणे जी हद इज़त जी वांड भरिसां ज़रई ज़मीन मां 2 नारियुनि जा लाश हथाया आहिनि, जेके केटी ममता थाणो जी पुलिस नवंदेरो अस्पताल पहुचायो आहे, जिते हिन वक़्तु पोस्टमार्टम हलंदड़ आहे। जॾहिं त गुज़िरियल 2 ॾींहंनि खां हिननि अगवा थियल नारियुनि जो केस नवंदेरो थाणे ते दाख़िल थियल हुयो, जंहिं बदि पुलिस ऐं बाअसर जे मार्फत गुज़िरियल राति इहे छोकिरियूं वारसनि हवाले कयूं वयूं हुयूं। अॼु सुबुह अगवा ॼाणायल जेके 2 नींगरियूं आहिनि उहे दीदार शेख ऐं गदा हुसैन शेख कारण जे इल्ज़ाम हेठि 2 नींगरियुनि खे क़त्ल करे छॾियो आहे, जंहिं बदि जवाबदार गदा हुसैन शेख बंदूक समेत केटी मुमताज़ थाणे ते गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे, जॾहिं त पुलिस दीदार शेख खे बि गिरफ़्तार करे वरितो आहे। जी नूर मोहम्मद सुमरो, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।